बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामुअलैकुम। अवां ॾिसी रहिया आहियो जीजलमाल न्यूज़ HD। ख़बर शामिल कयूं था। सिविल सर्जन डॉक्टर ख़ादिम अली मंगरियो पारां मोकल वारे ॾींहुं अचानक सिविल अस्पताल में शरफ़ फिरोज़ जो दौरो कयो, मुलाज़िमनि जी हाज़िरी चेक कई ऐं एमरजेंसी, दिल जे वार्ड, इंडोर वार्ड में दाख़िल मरीज़नि खां तबियत ऐं मिलंदड़ सहूलियतुनि बाबति पुछाणो कयो, जंहिं ते मरीज़नि इत्मिनान जो इज़हार कंदे चयो त असां डॉक्टरनि तोड़े स्टाफ जो रवैयो निहायत ई मुनासिबु आहे, जॾहिं त समूरी सहूलियतूं वक़्तसर मिली रहियूं आहिनि। हुन खां पोइ सिविल सर्जन ॿारनि जे स्पेशलिस्ट सीनियर डॉक्टर ग़ुलाम मुर्तज़ा सहतो, डिप्टी DHO डॉक्टर अब्दुल फताह राजपर, पैरामेडिकल अॻवान मोहम्मद सऊद बोहियो, एजाज़ ममनाई, हिदायतुल्लाह सोलंकी समेत क्लर्क स्टाफ सां अहम मीटिंग करे इस्पताल जी तरक्की ऐं वाधारे लाइ अहम तजवीज़ूं वरितियूं। चयो त इस्पताल असांजो घर आहे, उन जी भलाई लाइ सभु गॾिजी कमु कंदासीं। हिते ईंदड़ ग़रीब मरीज़ सहारो सम्झी अचनि था, उन करे उन्हनि खे सिहत जूं समूरियूं सहूलियतूं फ़राहम करियूं ऐं ग़रीबनि जूं दुआऊं खटियूं। उन मौक़े ते आरो प्लांट ऐं थधे पाणीअ जी फ़राहमी लाइ पतली ठाही वई। रिपोर्ट मंज़ूर मलिक, नौशेरो फेरोज़।